रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी रानीपुर लगोट गुल मोहम्मद जामड़ो हाजी मोहम्मद पठान जामड़ो ऐं जामड़ा बिरादरी जी अवाम एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चौथा बरसात जो पानी नेकर न थियण जे करे असांजे घरनि में मौजूदु ऐं मस्जिद में नमाज़ जे लाइ बि असांखे गंदे नालनि वारे पाणी मां गुज़रणो थो पवे ऐं बरसात वारी गॾियल पाणी जे करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। असां यूसी झंडो मशाइख़ जे चेयरमैन नजम जामड़ो सां राब्तो कयोसीं त साईं गंदो पाणी कढायो जीअं असां बीमारियुनि खां बची सघूं। नजम साहब जवाबु ॾिनो त मां मजबूर आहियां, बजट कोन आई आहे। वरी असां डीसी साहब खैरपुर खे दरख़्वास्त ॾिनी, डीसी साहब को डीजी एसी साहब खे लेटर जारी कयो। एसी साहब झंडो मशाइख़ जे चेयरमैन नजम साहब खे लेटर जारी कयो, पर पोइ बि चेयरमैन साहब जो साॻियो ई जवाबु त बजट नाहे। असां आदि नफ़ीसा शाह ऐं बैरिस्टर हालार ख़ान वसराण खे अर्ज़ु था कयूं त असांजे ॻोठ मां गंदो पाणी कढा ॾिनो वञे, असांखे नालियूं ॾिनियूं वञनि जे गटर जो पाणी ऐं बरसात जो पाणी निकिरी वञे। साईं जिन जा शुक्रगुज़ार रहंदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ हाजी मोहम्मद पठान जामड़ो में। ही तव्हां ॾिसो था त ही हफ़्तो गुज़री वियो आहे, बारिश थी आहे, पर पोइ बि असांजा ॻोठाणा पाणीअ मां अचनि था पिया। ही ॾिसो यूसी झंडो मशाइख़ चेयरमैन नजब जामड़ो जे ॻोठ हाजी मोहम्मद पठान जामड़ो में ही हाणे निमाज़ जी जेको आहे त तयारी में अची रहिया आहिनि। हीअ मस्जिद आहे, ऐं हीअ ॻोठ जी मेन घिटी आहे हाजी मोहम्मद पठान जामड़ो जी, जिते ही पाणी तव्हांखे दरिया जी सूरत में नज़र अची रहियो आहे। ऐं हितां निमाज़ ते अचण जे लाइ हिननि खे एॾी मुश्किलात अचे थी पैदा। हीअ मस्जिद आहे जिते हीअ अचनि था निमाज़ पढ़ण, त हिननि जा रस्ते में ई लटा जेके आहिनि से पलीत थी था वञनि। अचो त वधीक साईं जन खां तफ़सील पुछंदासीं त ही पाणीअ खे घणो टाइम थियो आहे। साईं घणो टाइम थियो आहे हिन पाणीअ खे? तक़रीबन मींहं वसण खां ॿुधायो। पाणीअ खे अॻियनि मींहनि खां वठी पाणी उहो ई न लिकंदो आहे, जॻहियूं किरी पियूं, हर शइ थी वई, वरी वरंदो मींहुं उठो आहे, उहो पाणी बीठो आहे। आख़िर कहिड़ो असांजो अमलदार आहे जेके चऊं नजब साहब खे चऊं था उहो